जी बिल्कुल, कंबर भरपासे वारनि इलाइक़नि में सख़्तु गर्मीअ जो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। जॾहिं त कंबर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में सख़्तु गर्मी हुजण जे करे शहरनि खे सख़्तु परेशानीअ सां मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। जॾहिं त 44 सेंटीग्रेड गर्मी जो पधु रिकॉर्ड कयो आहे, जॾहिं त साॻियो ई महकमा मौसमियात खाते तरफ़ां 46 खां 47 सेंटीग्रेड ताईं वञण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। जॾहिं त हिन वक़्तु सख़्तु गर्मी हुजण जे करे कंबर जे शहरनि बाग जी ॻाल्हि कजे या जेके छांव जे हिते शटर वग़ैरह ठहियल हुननि जे हेठां वेही करे जेको आहे सो गर्मी खां बचाव जे लाइ उते वेही रहिया आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु कंबर जूनाबाग जी ॻाल्हि कजे, जूनाबाग जे अंदरि हिन वक़्तु वणनि जे हेठां माण्हू वेही करे गर्मी खां बचाव जे लाइ वेठल आहिनि। जॾहिं त कंबर जी DHQ अस्पताल जी ॻाल्हि कजे त उते हिन वक़्तु जेको आहे सो गर्मी सख़्तु हुजण जे करे हीट स्ट्रोक जे मरीज़नि में इज़ाफ़ो थी वियो आहे, जंहिंजे करे असीं हिन हवाले सां MS कंबर डॉक्टर सरताज अहमद जज सां ॻाल्हि कईसीं। हुनजो इहो चवणु आहे त गर्मी सख़्तु हुजण जे करे जेको आहे सो शहरनि खे हिदायत कयूं पिया त बार बार त हू जेको आहे सो गर्मीअ ते बग़ैर कंहिं कम जे जेको आहे ॿाहिरि न निकिरनि। हुन सां गॾोगॾु DHQ अस्पताल जे अंदरि MS डॉक्टर सरताज अहमद जज जी अॻुवाणीअ में थधे पाणीअ जी कैंप लॻाई आहे, जिते शरबत समेत जेको आहे सो निमकोल वग़ैरह जो उते शहरी जेको आहे वॾे तइदाद में इस्तेमालु कनि था। हुन सां गॾोगॾु जेको आहे सो मरीज़नि में जेको इज़ाफ़ो थियो आहे, हुनजो मक़सदु इहो ई आहे जेके शहरी जेको आहे अहिड़े ॾींहं में धुप में जेको आहे ॿाहिरि निकिरनि था, जंहिंजे करे उन्हनि खे परेशानी सां मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। जॾहिं हिन हवाले सां ॻाल्हि कजे त कंबर जूनाबाग जे अंदरि हिन वक़्तु जेको आहे सो माण्हू जेके वणनि जे हेठां वेठल आहिनि, जॾहिं त हिन वक़्तु थधो पाणी हलण जे करे जेको आहे सो जेके पखी ऐं आहिनि उहे मुकमल तौर ते हुन पाणी खे इंजॉय करे रहिया आहिनि, हुते टुॿियूं ॾेई रहिया आहिनि। ऐं हू जेको आहे सो हिन गर्मीअ खां बचाव जे लाइ पाणीअ जो उन्हनि बि रुख़ करे वरितो आहे। जी।